जेके मूं तव्हांजी शर्त पढ़ी ॿुधाया उहे सभिनी ते लागू थियनि था। हाणे जेको बि इन शर्तनि जी भञकड़ी करे थो उन ते न सिर्फ़ु ॾंड पवंदो पर ॿ संग बि चटी पवंदा। वड़े तारा गोल तारा वारो हाणी आयो आहे उठ पहाड़ जे हेठो मियां सावल खान। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ऐं सम्झाए ॾे, ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं अॻिराई इन अकबर ख़ान जे तरफ़ खां थिए थी त पोइ छा तूं असांखे संग चटीअ में लख रुपया ॾंड में वठी ॾियण जो पावर अथई तुंहिंजे? हा, जेसीं ताईं न असां पाण में सभु हिकु मुठ आहियूं, गॾु आहियूं, हिक ॿिए जा हमदर्द आहियूं, त यकीन ॼाणो ईअं सम्झो त असां अकबर ख़ान खां बि ताक़त में ॾाढा आहियूं। बाक़ी जेकॾहिं असां हिक ॿिए जी पाड़ूं खोटणु शुरू कयूं पोइ त असां जहिड़ो कमज़ोर दुनिया में ॿियो को हूंदो ई कोन। बराबरि सावल खान, ॿधी में ई ताक़त आहे। हिन नमूने मोहबत खे पोइ शैतान माण्हू ई ख़तमु करे सघे थो। ख़ुदा कंदो अहिड़ो वक़्तु न ईंदो। हिक ॿिए सां दुश्मनियूं करे इलाही नुक़सान खाई चुका आहियूं। बाबा साईं, तव्हां बिल्कुलु सही था चओ। घणी खून रेज़ी थी चुकी आहे, हाणे त अमुन थियणु घुरिजे। गॾिजी सरजी सभई अमुन जी ॻाल्हि कयो। सावल ॿाहिरियो मसइलो त तव्हां हल कयो, जेके असांजे विच में इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे बि त हल कयो न। जेसीं ताईं असांजे सीने में हिक ॿिए जे लाइ नफ़रतूं ख़तमु न थींदियूं न तेसीं ताईं असां खीरखंड न थींदासीं। न ई वरी हिन ॻोठ में को अमुन थींदो। हिन बारे में मूं सोचे रखियो आहे, अॼु राति खां हिन ते अमल थींदो। मां सभिनी खे पाण में भाकुर पाराए खीरखंड करे छॾींदुसि। अलाह कंदो त अमुन थींदो, सभु मसइला हल थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।